अफ़सोसनाक ख़बर है जोही मां सां शेयर कयूं पिया। जोही लॻ ॻोठ सोभो दुल्तानी में बोरिंग ते सुतल नींगर ज़करिया लगारी हथियार बंदन हथां मारिजी वियो आहे। मक़तूल नींगर ज़करिया लगारी जे वारसनि जो चवणु आहे त उन्हनि जी कंहिं सां बि का दुश्मनी नाहे। चोरीअ जे इरादे सां आयल हथियार बंदन मुज़ाहिमत ते खेसि क़त्ल करे ज़ुल्म कयो आहे। वाक़ियो पेश आयो आहे जोही लॻ ॻोठ सोभो दुल्तानी में बोरिंग ते सुतल नींगर ज़करिया लगारी हथियार बंदन हथां मारिजी वियो आहे। मक़तूल नींगर ज़करिया लगारी जे वारसनि जो चवणु आहे त हुननि जी कंहिं सां बि दुश्मनी नाहे। चोरीअ जे इरादे सां आयल हथियार बंदन मुज़ाहिमत ते खेसि क़त्ल करे ज़ुल्म कयो आहे। तफ़सील मालूम कंदासीं। जोही मां आवाज़ जो रिपोर्टर अब्बास कारी असां सां लाइन ते मौजूदु आहे। अब्बास, इहो वाक़ियो कीअं पेश आयो आहे, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी, असीं बि नाज़रीन खे ॿुधाईंदा हलूं त जोही जे तालुके गुलमा थाणे जी हद आहे। ॻोठ सोभो दुल्तानीअ में बोरिंग ते सुतल 12 साल जेको नींगर हो ज़करिया पुट शाह मोहम्मद लेगारी आहे, जंहिंखे मुबीना गोलियूं हणी क़त्ल करे फरार थी विया आहिनि। उते जेके वारसनि सां राब्तो कंदे उन्हनि ॿुधायो त नंढड़ो जेको हुयो जंहिंखे गोलियूं हणी क़त्ल कयो वियो उते बोरिंग ते सुतल हुयो। उन ते उन जेको जाॻियो आहे उन ते मज़ामत कान ते जेको क़त्ल कयो आहे, जॾहिं त लाश उते 8 कलाक जेको आहे वाक़े वारे हंधि पियल हो, जॾहिं त हद जी का बि पुलिस उन वाक़े वारे हंधि अञा ताईं न पहुती आहे। जी ठीकु आहे, मुंहिंजी महिरबानी अब्बास तफ़सील खां आगाह करण जे लाइ।